दुआ ज़रूर याद कजो ॿुधा। ही अमानत असां ॾे मोकिली हुई, नालो न ॿुधाइण जी शर्त ते यूके खां हिकिड़े भाउ जेको हमेशह ग़रीबनि मिसकिननि जी मदद कंदो रहंदो आहे। उन भाउ लाइ छा चवणु चाहींदो? अल्लाह तबारक व तआला जी ज़ात उनखे ख़ुशी आबाद रखंदो। जो हिकु भाउ अमानत मोकिली हुई 2000 रुपया, ॿिए भाउ अमानत मोकिली हुई 7000 रुपया, टोटल असांजो अमाउंट आयो 9000 रुपया, जंहिं मां असां 16 जी प्लेट वठी आया आहियूं। उन्हनि भाइरनि लाइ छा चवणु चाहींदो? अस्सलाम वालेकुम साईं। साईं वालेकुम सलाम। ख़ुशि साईं तव्हांजो अल्लाह पाक जा करम, तव्हांजो नालो साईं? साईं फ़कीर हाफ़िज़ मोहम्मद इसाक़ तुनियो। अच्छा साईं, पंहिंजो तव्हांजे हिते मदरसे जे लाइ कंहिं भाउ मोहल्ले वासी मूंखे कॉल करे ॿुधायो हुयो त हिते मदरसे में बगदादी क़ाइदा, क़ुरान मजीद रेल ऐं सोलर जी सख़्तु ज़रूरत आहे। छा चवणु चाहींदो हिन बारे? तव्हां चयो हुयो हुनखे या हुन पंहिंजे हिसाब सां चयो? न, बिल्कुलु असांजी हिन मस्जिद में सख़्तु ज़रूरत आहे। क़ुरान शरीफ़नि जी बि, उन खां अलावा सोलर प्लेट जी बि हिते सख़्तु ज़रूरत आहे। ॿार जेके छत पखा कोन्हनि, हिन मस्जिद में मुस्तहिक़ ज़रूरी हक़ु आहे। तव्हां वसारनि खे अपील कयूं था ऐं भर पासे वारनि खे त हिन मस्जिद सां तावन कनि। अच्छा साईं, तव्हांजे इन खां पहिरियां तव्हां भाइरनि खे, सिंध वासियुनि खे अपील कयो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं मूंखे ख़बर पई हुई, उन खां बाद इहा बि हुयो त 2 मदरसा ॿिया बि हुया, मतिलबु टोटल 3 मदरसा असां चूंडियासीं, जिन जे लाइ मां लिखियो में क़ुरान मजीद असांखे घुरजनि 36 अदद ऐं 90 अदद असांखे बगदादी क़ाइदा, माना हर मदरसे में असां 30-30 तक़सीम कयूं ऐं ॿियो रेल शरीफ़ असांखे खपनि। लॻभॻि हिन महिल असां तव्हां लाइ टोटल वठी आया आहियूं 36 अदद क़ुरान मजीद, 90 अदद बगदादी क़ाइदा, जेके डिस्ट्रीब्यूट कंदासीं असां 3 मदरसनि में, जिन ते टोटल अमाउंट असांजो लॻो 11700 रुपया। ऐं डेस्क जंहिंखे असां मंजिलियूं सरींदा आहियूं, मुख़्तलिफ़ साइज़ुनि में असां आंदियूं आहिनि, उहे टोटल आहिनि असां वटि 63, जंहिं ते क़ीमत आयो 10050 रुपया। हीअ अमानत असां ॾे मोकिली हुई, नालो न ॿुधाइण जी शर्त ते यूके खां हिकिड़े भाउ जेको हमेशह ग़रीबनि मिसकिननि जी मदद कंदो रहंदो आहे। उन भाउ लाइ छा चवणु चाहींदो? अल्लाह तबारक व तआला जी ज़ात उनखे ख़ुशी आबाद रखंदो। जो हुन मासूम बचनि जे लाइ क़ुरान शरीफ़ मोकिलिया आहिनि, उहो क़ुरान शरीफ़ पढ़ंदा, नंढड़ा ॿार उनखे दुआनि में नवाज़ींदा। जेसीं ताईं हिन मस्जिद में क़ुरान शरीफ़ हूंदो, उन जे ख़ैरु मोकिलियो आहे, क़ुरान शरीफ़ मोकिलियो आहे, हिकु हरफ़ जो उनखे दर्जो सवाबु मिलंदो। ऐं सोलर प्लेट आहे, नमाज़ पढ़ंदा। सोलर प्लेट जे लाइ बि थोरो ॿुधाईंदो हलां तव्हांखे, त जीअं दोस्तनि जो असां कम से कम जेके अमानतूं असांखे मोकिलियनि था उहे असां शेयर कयूं ऐं हू ॾिसी सघनि असांजो। उन जे लाइ असां ॾे हिकु भाउ अमानत मोकिली हुई 2000 रुपया, ॿिए भाउ अमानत मोकिली हुई 7000 रुपया, टोटल असांजो अमाउंट आयो 9000 रुपया, जंहिं मां असां 16 जी प्लेट वठी आया आहियूं। उन्हनि भाइरनि लाइ छा चवणु चाहींदो? सोलर प्लेट जी सख़्तु ज़रूरत आहे। हिन वक़्तु मां मुतवलिन सां बि ॻाल्हि ॿोल कई, उन्हनि चयो त कंहिं दोस्त सां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं सोलर प्लेट जी पखनि जी, उन जे बावजूदि तव्हांजे तरफ़ां महिरबानी थिए थी। निमाज़ वारा माण्हू निमाज़ पढ़ंदा, क़ुरान शरीफ़ वारा क़ुरान पढ़ंदा, उन्हनि खे हवा मिलंदी त उहे तव्हांखे दुआनि में नवाज़ींदा। अच्छा, सुजाग न्यूज़ जा प्रोग्राम ॾिसंदा आहियो, कीअं पियो लॻे तव्हांखे? बहितरीनु सुठो प्रोग्राम आहे। हिन जी जेका तव्हां जुस्तजू करे रहिया आहियो, उनजो सवाब में अजुर अल्लाह तबारक व तआला तव्हांखे अता फ़रमाईंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। छा नालो साईं तव्हांजो? हाफ़िज़ शेर मोहम्मद। जेको तव्हां मदरसो हिते ॻोठ में क़ाइमु कयो, ॻोठ जो नालो छा आहे? ॻोठ वली मोहम्मद सासोली। केतिरा ॿार पिया पढ़नि तव्हां? तक़रीबन 30 आहिनि माशाअल्लाह। जी। ऐं हीअ तव्हां ॾिसां थो मदरसो ज़ेरे तामीर आहे, केतिरे अर्से खां कमु पियो हले? तक़रीबन 5-6 महीननि खां कमु हले थो। जी जी। कीअं हाणे जेको आहे माण्हू सरकार तावन कनि था या नथा कनि था? बसि शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह उन्हनि खे बि जज़ा ख़ैर अता फ़रमाईंदो, जेके आया आहिनि उन्हनि खे बि अल्लाह ताला जज़ा ख़ैर अता फ़रमाईंदो। अच्छा साईं, मूंखे ख़बर पई हुई त तव्हांजे मदरसे जे लाइ क़ुरान मजीद ऐं सिपारनि जी ज़रूरत आहे, जंहिंखां पोइ मां पोस्ट रखी हुयमि, कोई मदरसे जो नालो न ॾिनो त मूंखे 3 मदरसनि जे लाइ अमानतूं घुरिजनि, 36 अदद क़ुरान मजीद, जेके मां सोचे रखी हुयमि त 15 हिकिड़े मदरसे में ॾींदुमि, नादर शाह ते ॾेई आयो, 10 तव्हांखे ॾियणा आहिनि, 10 ॿिए हंधि ॾियणा आहिनि, ऐं हिकिड़ो क़ुरान मजीद असां न्याणीअ हिकिड़े लाइ रखियो जीअं असांखां घुरियो हुयो। उन खां अलावा 90 अदद बगदादी क़ाइदा, जेके 30-30 करे सोचियमि त 3 मदरसनि खे ॾींदुमि। ॿियो रेल शरीफ़ हुई तक़रीबन 63 अदद, मुख़्तलिफ़ साइज़िस आहिनि, अलॻि अलॻि क़ुरान मजीद जे लाइ अलॻि, सिपरनि जे लाइ अलॻि, जंहिंजे लाइ अमानत असांजे यूके खां हिकु भाउ मोकिली 22000 रुपया, जंहिं मां टोटल असां
परचेस करे आया आहियूं त तव्हां वटि खणी उन भाउ लाइ छा चवणु चाहींदो? बसि अलाह ताला उनखे दुनिया आख़िरत में भलाई नसीब अता फ़रमाईंदियूं ऐं अलाह उन्हनि जी जेके अज़ीज़ वक़ार फ़ानी दुनिया छॾे विया आहिनि अलाह ताला उन्हनि जी मग़फ़िरत अता फ़रमाए उनखे जन्नतुल फ़िरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। आमीन। अच्छा पर हिकिड़ी शइ ॾिसो, हीउ जेको ख़ासि करे असांजो यूके जो भाउ आहे उहो काफ़ी अरसे खां सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां ग़रीबनि मिसकिननि जी मदद कंदो रहंदो आहे। छा था सम्झो त अहिड़े क़िस्म जा किरदार असांजे शहर में पैदा छो नथा थियनि, उहे मदद छो नथा कनि? उहो इन्हनि जे लाइ त उन्हनि खे दुनिया जो फ़िकिर घणो आहे, आख़िरत जो उन्हनि खे घटि आहे। छो उन्हनि खे सिर्फ़ु दुनिया वारी ज़िंदगी पसंदि आहे ऐं आख़िरत वारी उन्हनि खे ज़िंदगी पसंदि न आहे। ऐं जेको असांजा जेको हर हमेशह तावन में रहे थो भाउ जेको यूके जो आहे, अलाह ताला असां बि उन्हनि जे लाइ हर हमेशह दुआ कंदासीं अलाह उन्हनि खे ख़िज़ियत अता फ़रमाए ऐं अलाह ताला उन्हनि खे दुनिया आख़िरत में ज़िलत खां बचाए इज़त जी मौत अता फ़रमाए। आमीन। सुम्मा अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं तव्हां इसमें गिरामी? साईं अब्दुल्ला हैदरी नाले सां मशहूरु आहे। अच्छा हीउ मदरसो तव्हां कहिड़े नाले सां मशहूरु आहे? मदरसो हसनैन करीमन जे नाले सां नादर शाह मोहल्ले में? जखरा मोहल्ले में। जखरा मोहल्ला जी में। जी केतिरे अरसे खां साईं हिते आया अथव ख़तीब? साईं असांखे 2 साल हले थो हिते। ॿारनि खे ॾिसां पियो त क़ुर मजीद बि कोन हुया, तख़्तियूं कोन हुयनि ऐं चंद ॿारनि खे मां ॾिठो आहे त हू फ़र्श ते निमाज़ पिया अदा कनि। छो साईं कोई सपोर्ट वग़ैरह सहायता न पिया कनि छा हिते? न साईं मुतवली पाण वीचारो जेको आहे सो ग़रीब माण्हू आहे, जेको हुनजो हाल आहे उहो पंहिंजो हुन हिसाब सां हले थो। बाक़ी ज़रूरत असांखे हुयो क़ुर शरीफ़नि जो, हुन खां अलावा फ़रासनि जो हाल त पाण ॾिठो। जी हा, हिननि जो पखनि जो ज़रूरत आहे, ॾाढी तकलीफ़ आहे असांखे जमायतुनि खे, ॿारनि खे ॾाढी तकलीफ़ आहे। जी हा। अच्छा साईं, मां तव्हांखे ॿुधाइणु ज़रूरी सम्झंदुमि त हीअ जेके ॿारनि जे मुंहं ते मुरकूं आहिनि उहे असांजो अलाह पाक जो सखी बानो आहे, यूके जो भाउ आहे, जी जंहिं असां ॾे अमानत मोकिली 22,000 रुपया, जी जंहिंमां असां 36 अदद क़ुर मजीद, 90 अदद बगदादी क़ाइदा, 63 अदद असां तख़्तियूं नंढी वॾी लार्ज साइज़ में माना मिक्स में असां वठी आया आहियूं। उन भाउ लाइ छा चवणु चाहींदो जंहिं परदेस में वेही करे मदरसनि जी ख़िदमत पियो करे? अलाह तबारक व तआला उन भाउ खे अजर अज़ीम अता फ़रमाईंदो, जंहिं जेको आहे सो हिन महले में जखरा महले में मस्जिद हसनैन करीमन में हिननि ॿारनि खे बगदादी क़ाइदा ऐं कुझु क़ुर शरीफ़ वठी ॾिना आहिनि। तख़्तियूं वग़ैरह जेको जी हा, जेको तख़्ती वग़ैरह वठी ॾिना, अलाह तबारक व तआला उनखे हमेशह ख़ुशि रखंदो, उनजे औलाद खे, उनखे पाण खे ख़ुशि रखंदो इंशाअल्लाह। आमीन। अच्छा साईं, माशाअल्लाह हीअ त तव्हां जेको मूंखे कॉल करे ॿुधायो हुयो उहो असां तव्हांजो मसइलो हल कयोसीं। इन खां अलावा काई तकलीफ़ काई परेशानी आहे त तव्हां अपील करे सघो था? जी साईं, तकलीफ़ इहा आहे त फ़रासिन जी असांखे ज़रूरत आहे ॾाढी सख़्तु। उनखां अलावा पखनि जी ज़रूरत आहे असांखे। उनखां अलावा जेको आहे सो नलके जो जेको मिशिन आहे, मिशिन ॾाढो ख़राबु आहे, रोज़ु रोज़ु ख़राबु थो थिए। त मिस्त्रीअ थो चवे त हिन जो जेको आहे सो मिशिन मटायोसि। मशीन जी हा, हिन जो उहो मटिबो, उनजी असांखे ॾाढी सख़्तु पखनि जी ज़रूरत आहे। ॻाल्हि कई, हिकु पखो खपे तव्हांखे? ॿ? साईं पखा असांखे 3 जी ज़रूरत आहे। 3 जी? जी जी हा, 3 पखनि जी ज़रूरत आहे असांखे। ॾिसो था 2 पखा आहिनि, हिकिड़ो विरांडे में अंदरि अच्छा, लॻाईंदा। पोइ तव्हां सोलर सिस्टम में बैटरी आहे पंहिंजो बिजली आहे? साईं बिजली आहे, सोलर सिस्टम न आहे, असां सोलर न आहे मस्जिद खे। माना हीअ बिजलीअ ते ई हली सघो। पोइ साईं जेकॾहिं लाइट हिते बहिरान लॻो पियो आहे, लाइट न हूंदी आहे त पोइ हिते बचिड़ा कीअं पढ़ंदा हूंदा? साईं बसि पोइ गर्मी में वेठा हूंदा आहिनि वीचारा, पोइ जेको अधु कलाकु पढ़ंदा आहिनि, गर्मी में वेंदा आहिनि। अच्छा, तव्हांखे वज़ीफ़ो मिलंदो आहे, घणो मिलंदो आहे? असांखे साईं तक़रीबन 5 खां 6 हज़ार मिलंदी आहे। हुन मां घर कीअं हलंदो आहे साईं? बसि साईं अलाह तबारक व तआला इन्हनि पैसनि में बरकत रखी आहे, जेको अलाह तबारक व तआला असांखे इन्हनि पैसनि में वरी हलाए थो पियो। अच्छा, सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां जेको हीउ मां ग़रीबनि, मिसकिननि, बेवान, यतीमनि समेत दीनी मदरसनि जी ख़िदमत पियो कयां, इन लाइ छा चवणु चाहींदो? इन लाइ इहो चवंदासीं त तव्हां ख़िदमत था कयो, अलाह तबारक व तआला तव्हांखे ख़ुशि कंदो। अलाह तबारक व तआला तव्हांखे, तव्हांजे औलाद खे हमेशह ख़ुशि रखंदो। जेको तव्हां ग़रीबनि माण्हुनि जी मदद था कयो, कंहिंखे बोरिंग हणाए था ॾियो, कंहिंखे जेको आहे सो मदरसनि में जेको आहे सो तख़्ती वग़ैरह, क़ुर शरीफ़ वग़ैरह पुॼायो था, कंहिं ग़रीब जी मदद कयो था, अलाह तबारक व तआला तव्हांखे ख़ुशि रखंदो, तव्हांजे औलाद खे। आमीन साईं।